अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु बि रमज़ान महीने जे मुनासिबत सां ठाहे रही आहियां सैंडविच स्लाइसनि जा। ही मुंहिंजा स्लाइस आहिनि, मां कटींदसि तव्हांजे साम्हूं। ही पटाटा मूं उॿारे रखिया आहिनि, बेसण ठाहे रखियो आहे। बाक़ी हिन में मसालो सभु कुझु मां तव्हांजे साम्हूं पटाटनि में विझंदसि त तव्हांखे ॾेखारींदसि। ऐं स्लाइस आहिनि, इन्हनि खे रुॻी हीअं हिकिड़ो दफ़ो तव्हांखे रुॻी ॾेखारे छॾिया। हीअं सन्हड़ाई करे हितां हीअं इन्हनि जी जेको आहे सो वट कटणी आहे, चइनी पासनि खां कटबी। हीअ जेको आहे सो सही न जेको आहे सो लॻंदियूं आहिनि, इन करे मूं कढी छॾियूं आहिनि। ऐं बाक़ी बचो आहे हीअ। हाणे हिनखे ही वॾो आहे तमामु, तव्हां चाहियो त हिनखे हीअं सिधा ॿ पीस करे बि ठाहे सघो थियूं। ॿ स्लाइस आहिनि, ॾिसो। जे तव्हां चाहियो त हीअं बि करे कटिंग करे ऐं तव्हां जेको आहे सो ठाहे सघो थियूं। बाक़ी मसालो तव्हांजे साम्हूं मां ठाहे तव्हांखे ॾसियां थी। ओॿारे मूं पीसे रखिया आहिनि। इन में घणे मसाले जी विझण जी ज़रूरत न आहे। ही तक़रीबन मुंहिंजा पाव खां मथे आहिनि पटाटा, त उन में मां हेतिरा ई मिर्च विझंदसि पीसियल। ऐं हे ॾिसो केॾा बारीक सफ़ा सन्हड़ा मूं सावा मिर्च कटिया आहिनि उहे। हेॾे ॾिसो, छो त ही वरी पोइ वात में अची वेंदा न वॾा वॾा मिर्च, त उहे सही जेको आहे कोन लॻंदा। ऐं थोरा सन्हड़ा सावा धाणा हिन में मूं विधा आहिनि, ऐं थोरा सावा मिर्च। ऐं हीअ आहे बिल्कुलु हेॾे ॾिसो चोथड़ो चमचे जो गरम मसालो। गरम मसालो ॾाढो सुठो पटाटनि में ऐं इन्हनि जे अंदरि जेको ज़ाइको ॾींदो आहे बहितरीनु। हे अधु चमचो जेको आहे सो आहे सुका धाणा। हिन में थूम अदरक जी ज़रूरत कान्हे का। ऐं हे अधु चमचो लूणु। हाणे हिनखे कंदसि मां मिक्स, वरी तव्हांखे स्लाइसनि में विझणु ॾेखारियां थी। पटाटा मूं तयारु करे तव्हांजे साम्हूं रखिया। हाणे मां तव्हांखे ॾसियां थी हिन में फीलिंग कीअं थींदी। एतिरो पटाटो खणो, उनखे आराम सां सॼे ते जेको आहे सो खिंडायो या खोले विछायो सुठे तरीक़े सां, जीअं को बि हिसो जेको आहे ज़ाहिर न थिए। ऐं एतिरो बि न लॻाइजो जो रुॻी मख हुजे, पोइ उनजो ज़ाइको खाइण में जेको आहे न नथो अचे। ई ॾिसो बिल्कुलु हिन तरीक़े सां करे ऐं हिन जे मथां हीअं ॿियो स्लाइस जेको आहे सो रखो। ऐं हीअ ॾिसो, ही मूं जेके पंहिंजा स्लाइस कटिंग कया आहिनि उन्हनि जा ही सभु मूं प्लेट में विझी रखिया आहिनि। अगरि तव्हांजे घर में ॿार आहिनि या तव्हां वॾा बि, ही बि इन ई बेसण में हीअं ॿोड़े तव्हां चिप्स टाइप ठाहे पंहिंजे डिश खे हिकिड़ो डिश वधाए सघो था, पंहिंजे दस्तरखाने जो वधाए सघो था। रखो उन ते। ऐं हीअ ॾिसो, ही बिल्कुलु हिनखे थोरो हीअं हथ सां दॿाईंदो त ही हीअं पैक थी वेंदो। ऐं मुंहिंजो तेल बि गरम थी चुको आहे। अच्छा, ही बेसण हेॾे ॾिसो, हिन में सिर्फ़ु मूं विधो आहे थोरो लूणु, थोरा मिर्च ऐं थोरी चुटकड़ी बिल्कुलु हीअं सोडा जी। ऐं हेतिरो हुजे, हीउ घाटो न हुजे। घाटो हूंदो त तव्हांजो हीउ सफ़ा थुल्हा थी वेंदा ऐं पोइ सही न पचंदा चङी तरह। अक्सर माण्हू अंडनि में पचाईंदा आहिनि, पर उहे सुठा न लॻंदा आहिनि। हीउ ॾाढा क्रिस्पी। ऐं मुंहिंजो तेल बिल्कुलु गरम थी चुको आहे, पर एॾो बि गरम न हुजे जो ॿाहिरां ही सड़ी वञनि ऐं अंदरां जेको आहे सो कचा न रहिजी वञनि। ऐं हीअ ख़ासि रमज़ान जे लाइ डिश रुॻी न आहे। तव्हांजी जॾहिं बि दिलि चवे ठाहे ईअं खाई सघो था, ख़ासि तौर ते शाम जो चांहि जे टाइम ते। अक्सर स्लाइस घरनि में हुजनि था, असां रखी जेको आहे सो ईअं फिटी करे था छॾियूं, हुनखे ॾेई था छॾियूं, हेॾे होॾे थी था वञनि। असां चाहियूं उन मां ही ठाहे सघूं था, उन मां बेकिरम जेको माना पटाटनि जूं टिकियूं वग़ैरह ठाहियूं था, उन्हनि ते हणण लाइ सुकाए रखूं, उहो हणी सघूं था। त नाज़रीन, ही ॾिसो, ही अञा सही न पका आहिनि, पर मां तव्हांखे हिन जो कलर ॾेखारियां थी। ॾिसो हिननि जूं साइडूं ऐं सभु, ऐं हिननि जो हेठां ऐं मथां हल्की बाहि ते ही पचायो, ॾाढा टेस्टी थींदा आहिनि। अञा ही थोरी देरि पचंदा, पर मां तव्हांखे ॾेखारियां पई पलटाया आहिनि हिननि जो ॿिन्ही पासे कलर। जेसि ताईं अञा हिननि जो थोरो सुनहरी कलर थींदो, तेसि ताईं मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां चटणी। हिननि जे लाइ मां दहीअ ऐं फुदीनो ऐं सावा धाणनि ऐं सावा मिर्च ॿ आहे, थोरा फुदीनो आहे ॾिसो, ऐं ॿ हिन में मूं सावा मिर्च विधा आहिनि ऐं थोरा सावा धाणा। ही बि ज़्यादा आहिनि त दही बि घटि आहे। ऐं हिन में विझंदसि मां तक़रीबन अधु पाउ मूं वटि जेको आहे न दही आहे।
उहा थोरो हिन में पाणी विझण बि लाज़मी आहे ऐं लूणु ॿियो कुझु बि न। साई चटणी आहे इहा इन्हनि सां ॾाढी टेस्टी ऐं मज़ेदार जेको आहे सो लॻंदी आहे। ऐं थोरो लूणु जेकॾहिं तव्हां चाहियो त हिते विझो, न त पीसे वटीअ में पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ लूणु विझो बसि आहे। त नाज़रीन हीउ ॾिसो हाणे हिननि जो कलर, हीअ हल्की बाहि ते बिल्कुलु पची हीअ तयारु थी आहे न। मुंहिंजी चटणी बि तयारु थी वई आहे। हाणे मां तव्हांखे हीअ ॾेखारियां थी प्लेट में सेट करे। त नाज़रीन तव्हांजे अॻियां सैंडविच तयारु, हिकिड़ी डबल रोटी ऐं पटाटे उबरियल मां मूं 3 शयूं ठाहियूं आहिनि। तव्हां बि ईअं करे सघो थियूं। उहो ई पटाटो उबरियल हो जेको मूं हिननि में विझी, हे ॾिसो त हीअ आलू हिन में मूं अंदरि विझी पचायो। उहे ई जेके साइडूं हुयूं उन्हनि मां मूं ही बेसण में ॿोड़े चिप्स ठाहे वरिती। जेको आलू मुंहिंजो बचो उनखे सिर्फ़ु गोल ठाहे मूं बेसण में ॿोड़े ऐं उन में विधो। हिकिड़े ई हंधि मूं 3 शयूं तव्हांखे ठाहे ॾेखारियूं आहिनि। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदियूं। ज़रूरु ट्राए कयो, मूंखे कमेंट्स कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो। रमज़ान जे दुआउनि में मूंखे यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।